अस्सलाम वालेकुम नाज़रीन, तव्हां ॾिसी रहिया आहियो एट टीवी न्यूज़। मां वसीम आबाद अवां ब्रेकिंग न्यूज़ शेयर कंदो हलां। पिरालो सरकारी बारदाने में सस्ते अघ ते कणक ख़रीद कंदड़ गोदाम जे कवरेज करण लाइ पतल सहाफ़ीअ सां गोदाम मालिक दीवान दरकार दास जी सहाफ़ीअ सां बदकलामी मुंहमारी कवरेज लाइ पतल सहाफ़ीअ सां मुंहमारी खां बाद सहाफ़ी थाने ते पहुची विया। गोदाम मालिकनि खिलाफ एनसी दाख़िल सरकारी बारदाने में सस्ते अघ ते कणक ख़रीद कंदड़ ऐं सहाफ़िन सां बदकलामी ऐं बदतमीज़ी कंदड़ गोदाम मालिक गिरफ़्तार। सहाफ़िन जो एहतजाज इंसाफ़ जो मुतालबो। सहाफ़ी नियाज़ अली सोलंकी, अब्दुल क़यूम शेख ऐं मुश्ताक सोलंकी कवरेज लाइ पता ऐं मुंहमारी थी पई। नियाज़ सोलंकीअ जी फ़रियाद ते एनसी दाख़िल।